अॼु जी कहानी आहे हिकिड़े राजा जी कहानी। राजा तमामु सुठो ऐं दयालु हूंदो हो, पर हू अपाहिज हूंदो हो। हुनखे हिकिड़ी टंग ऐं हिकिड़ी अखि कान हूंदी हुई। त जीअं त राजा ॾाढो दयालु हूंदो हो, प्रजा हुन सां ॾाढी ख़ुशि थींदी हुई। दान धर्म बि ॾाढो कंदो हो। त हिकिड़े दफ़े महल में पंधु कंदे कंदे हुनजी नज़र उते लॻी तस्वीरुनि ते वई, जंहिंमें हुनजे ॾाॾनि जी, परॾाॾनि जी ऐं पंहिंजे वॾनि जी तस्वीरूं हुयूं। त ॾिसी करे थोरो सोच में पइजी थो वञे कि मुंहिंजा ॾाॾा परॾाॾा सभु केतिरा शूरवीर, बलवान, बलशाली लॻा पिया आहिनि, पर जॾहिं मां गुज़ारींदसि त हिते मुंहिंजी बि तस्वीर लॻंदी। त मुंहिंजी तस्वीर में मां अपाहिज मां कीअं लॻंदसि, मुंहिंजी अचण वारी पीढ़ी मुंहिंजे बारे में छा सोचंदी। त इहो सोचे करे चिंता में थो पइजी वञे। हू सोचे थो, छो न मां हींअर ई पंहिंजी तस्वीर ठाराए छॾां ऐं लॻायां त मूंखे बि ख़बर पए कि मां कीअं लॻंदसि ऐं मुंहिंजे अचण वारा पीढ़ी मुंहिंजे लाइ छा सोचंदा। त राजा महल में राज्य ऐलान थो कराए कि केर बि सुठो चित्रकार हुजे जेके मुंहिंजो चित्र कढी सघे त मां हुनखे इनाम ॾींदसि। त वॾा वॾा जेके बि चित्रकार हूंदा हुआ सभु माठ करे बीह था रहनि ऐं चवनि था, हाणे हिन अपाहिज राजा जी असां शूरवीर बलशाली तस्वीर कीअं ठाहींदासीं, कीअं उनखे प्रदर्शित कंदासीं। अगरि ग़लति ठही वई त थी सघे थो राजा सज़ा ॾेई छॾे। त डप में केर बि हा नथो करे, पर हिकिड़ो 19-20 साल जो छोकिरो अॻियां अचे थो ऐं चए थो, राजा मां तव्हांजी तस्वीर ठाहींदसि। राजा ख़ुशि थो थिए कि हल ठीकु आहे, केरु मुंहिंजे बारे में तस्वीर ठाहिण लाइ तयारु थियो आहे। त हुनखे चए थो, ठीकु आहे, तूं पंहिंजो टाइम खण ऐं तूं मुंहिंजी तस्वीर ठाहे करे खणी अचिजांइ। 2 ॾींहंनि खां पोइ हू छोकिरो राजा जी तस्वीर खणी थो अचे ऐं सॼे राज्य खे जमा करे राजा पंहिंजी तस्वीर खोले थो। त सभु माण्हू ॾाढा ख़ुशि था थियनि, तारियूं था वॼाइनि, सीटियूं था वॼाइनि। राजा बि ॾाढो ख़ुशि थो थिए। त हुन तस्वीर में हू छा थो ॾेखारे कि राजा घोड़े ते सवार आहे, हिकिड़ी टंग ॾिसण में अचे पई ऐं हिकिड़ी अखि बंदि करे निशानो पियो लॻाए तीर धनुष बाण सां। त हुनजी कमियुनि खे हू लिकाए करे ऐं हुनजी शूरवीरता खे दर्शाए थो। त राजा ॾाढो ख़ुशि थो थिए कि ॾिस, हिन नंढे ॿार मुंहिंजे लाइ सुठो सोचियो। हिन कान ॾिठईं कि मूं में छा कमियूं आहिनि, पर मुंहिंजे बारे में सुठो सोची करे एॾी सुठी मुंहिंजी तस्वीर ठाही। राजा ॾाढो ख़ुशि थो थिए, ॾाढा हुनखे इनाम थो ॾिए ऐं पंहिंजी हू तस्वीर लॻाए थो। त चवंदा आहिनि, हमेशह सुठो सोचो, सुठो थींदो। जय झूलेलाल। अगरि तव्हांखे बि कहानी पसंदि आई हुजे त मुंहिंजी कहानी खे लाइक ऐं शेयर कजो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो। जय झूलेलाल।